नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त मिठी वेझो ॻोठ हरजी धानाणी में कोली बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि लॻण सबबि 2 चौंरा ऐं 1 लांडी सड़ी रख थी वई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया मिठी में सदाम बजीर पंहिंजी रिपोर्ट में। मिठी वेझो ॻोठ हरजी धाणी में कोली बिरादरी जे घरनि खे ओतो बाहि लॻण सबबि 2 चौंरा ऐं 1 लांडी सड़ी रख थी विया। को बि जानी नुक़सान न थियो। मुतासिर खेतो पुटु गवंद कोहली साफ़िन अॻियां तफ़सील ॿुधाईंदे चयो त मुंहिंजे घर में पियल सामान सड़ी रख थी वियो आहे, जंहिंमें 50,000 रोक, 2 भेणनि जो ॾाज, ज़ेवर, सर्वे ज़मीन जा कागज़, सेहत कार्ड, मुंहिंजे माउ पीउ जा शनाख़ती कार्ड, खाधे पीते जो सामान, कपिड़नि समेत कख बि न आहे रहियो। हिन चयो त असीं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। अलाह जे आसिरे हिन वधीक चयो त मुंहिंजे 2 भेणनि जूं शादियूं 26 तारीख़ ते रथियल हुयूं, जंहिंजे ॾाज लाइ सामान ऐं ज़ेवर वठी रहिया हुआ, उहे सभु सड़ी रख थी विया आहिनि। सरंदी वारा ऐं पहुच रखंदड़ दुनियूं तोड़े ज़िले इंतज़ामिया असांजी मदद करे। हिन इल्तिजा कंदे वधीक चयो त चूंडल नुमाइंदा ऐं मुख़िर तंज़ीमूं असांजी वाहिर कनि। रिपोर्ट सदाम बजीर, अवामी न्यूज़ HD, थरपारकर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami-newshd.com।